सिद्धार्थ नारायण वासुदेव। गुरु नानक देव महाराजन चवनि था कि आपस को जो जाने नीचा सो गनीए सब ते ऊंचा। ऊंचो केरु आहे जेको पाण खे हेठि सम्झे। ध्यानु ॾिजो, चवाए न भीतर सम्झे। छो जो पाण खे कई माण्हू दास चवाईंदा आहिनि, पाण खे गुलाम चवाईंदा आहिनि, साईं असां गुनाह भरियल आहियूं, लेकिन भीतर सम्झे केरु थो वास्तव में। भीतर त असां ईअं सम्झंदा आहियूं त मां साधन भजन करण वारो आहियां, मां सेवा कंदो आहियां, मां दान कंदो आहियां, मां उपकार कंदो आहियां, मां पुण्य कंदो आहियां, मां माला फेरींदो आहियां। ईअं थोरी आहे। ॿाहिरियों चवंदा आहियूं मां त कुझु बि न ॼाणा। सतगुरु चवनि था सम्झे, चवाए न। आपस कौं जो जाने, पाण खे सम्झी वञे कि मां ई हेठि आहियां, नीचा सो गनीए सब ते ऊंचा। केॾी अद्भुत वैज्ञानिक पद्धति आहे। यानी पहिरियों इच्छा छॾणी पवंदी पाण खे वॾो चवाइण जी, तॾहिं वॾो थींदो माण्हू। हरे राम। संसार में ईअं न आहे। कोई डॉक्टर थियण जी इच्छा छॾे त उहो डॉक्टर न ठही सघंदो, उहो पढ़ाई न करे सघंदो। पोइ पहिरियों त हुनखे तीव्र इच्छा रखणी पवंदी, मां डॉक्टर ठहां, मां पढ़ाई कयां, कुझु बि थिए, मूंखे लक्ष्य पाइणो आहे। पर हेॾे निरअभिमान थियण जे लाइ पाण खे सुठो चवाइण जी ज़रूरत न आहे, सुठो थियण जी ज़रूरत आहे। ऐं जेके सुठा थींदा आहिनि उहे पाण खे हेठि सम्झंदा आहिनि, जेके पाण खे मथे सम्झंदा आहिनि उहे हेठि हूंदा आहिनि। चओ हरे राम। धर ताराजू तोलिए, तराजी खणो, हिक तरफ़ भार रखो, वट रखो, ॿियो पलड़ो ख़ाली रखो। धर ताराजू तोलिए निवे सुगौरा होए। भारी पक्ष कहिड़ो हूंदो तराजूअ में? जेको हेठि झुकियल हूंदो, जंहिंमें वजन हूंदो उहो हेठि हूंदो, ऐं जंहिंमें वजन न आहे उहो मथे हूंदो आहे। हरे राम। इन तरह सां खुद में दोष दर्शन करण बि हिकिड़ो साधन आहे। ये माला फेरण साधन आहे न, पूजा करण साधन आहे, तीअं पंहिंजी बुरायूं ॾिसण बि हिकिड़ो ॾाढो सुठो साधन आहे। चओ हरे राम। अक्सर इहो असां न कंदा आहियूं, तंहिंजे करे असांजे अंदरि विकार ईंदा आहिनि। साधन पूजन भजन त दुनिया कंदी आहे थोरो घणो, पर भीतर पंहिंजी बुरायूं ॾिसण। ये शरीर ते ॾिसंदा आहियूं, मिटी त न लॻल आहे, कपिड़े में कुझु मिटी त न लॻल आहे, तुरंत ड्रेस चेंज। हा, थोरो सो बि दाग अचे त बढ़िया साबुण सां धोई वेंदा आहियूं, लेकिन भीतर जी गंदगी साफ़ करणी आहे।